भाभी नए साल जूं वाधायूं अथव। तव्हांखे बि नए साल जूं वाधायूं अथव। मिक्सर वरिती मां भाभी। हाँ सेकेंड हैंड वरिती हूंदव। नई वरिती न, सेकेंड हैंड छो वठंदमि। वाह भगवान ख़ुशियूं तव्हांखे थो ॾिए। इहो चवण जो मतिलब सभिनी जो आहे न, भगवान मन ख़ुशियूं ऐं गम त ज़िंदगी जो हिसो आहे न। हा उहो त हाणे सभिनी जो आहे, भगवान त सभिनी जो आहे। भाभी नओं साल चालू थियो आहे, ईअं लॻो न भई पासे वारी वटि काई नई शइ ठाहे खणी वञा। न असांखे त सफ़ा न लॻो। हा लॻंदो बि की हाणे तव्हांजे वॾनि तव्हांखे संस्कार ई हूअं ॾिना आहिनि। माउ पीउ ते न अचो, संस्कारनि ते अकुल अथव ॻाल्हाइण जूं। भाभी नए साल में गुस्सो न कयो, नए साल में गुस्सो कंदव नए वायरस सां नए संसार में न निकिरी वञो। संस्कारनि ते न ईंदा कयो भाभी। संस्कारनि ते छा आहे पोइ? संस्कारनि ते शादीअ पहिरियों मुंहिंजी सरनेम ख़बर अथव छा हुई? संस्कार। स्कूल में सभु मूंखे संस्कार संस्कार करे ई सेट कंदा हुया। मां छा कयां पोइ? दीवाना हुयव छोड़ा मुंहिंजा। भितुनि ते मुंहिंजा नाला लिखंदा हुया। हिकिड़ी सभिनी खे लाइन में बीहारे मन हिकिड़ी चपाट मन सभु पिया वञी। मूंखे न ॿुधणी आहे तव्हांजी कहानी। हा पोइ तव्हां ॿुधायो कुझु। मूंखे न गाड़ियूं ॾियण ते दिलि थी थिए कंहिंखे जाम। अच्छा पोइ आईने में बि ॾियो न। अच्छा तव्हांखे ख़बर अथव नए साल में मुंहिंजी राशीअ में छा आयो? नए साल में मां पैसे वारी थियण वारी आहियां। हाँ पोइ लख रुपयो ॾेई वञिजो अची करे। न हूअं मां तव्हांखे ॾेई वञांव, पर तव्हांखे वरी कीअं सड़सड़ जी आदत अथव न, सड़ंदा रहंदा आहियो मूंखां। सड़ंदी बणंदी न आहियां तोखां मां, अती इच्छा तो में सड़ण लाइ। तूं तड़ाक ते न अचो भाभी, मां ताता करे थी ॻाल्हायां न। रेस्पेक्ट पंहिंजी जॻह ते, लफड़ो पंहिंजी जॻह ते आहे न भाभी। हा मतिलब तव्हां खां सड़ंदी न आहियां मां, कुझु बि न ॻाल्हायो। हा सड़ंदा न आहियो तव्हां, मतिलब उहो मूंसां कॉम्पोज़िशन कंदा आहियो न तव्हां मूंसां। कॉम्पिटिशन। हा कॉम्पिटिशन कंदा आहियो न तव्हां मूंसां। हाणे जीअं घणे ॿाहिरां शू रैकिंग रखी मां, त तव्हां बि सेम खणी रखी। पहिरीं ॻाल्हि उहो शू रैक हूंदो आहे ऐं तव्हांखे ॾिसी न रखियो आहे। सभु घर में किनियूं चंपलूं पिया खणी अचनि अंदरि, हिन करे रखियो आहे। सालनि खां किननि चंपलुनि में ई विया पिया। तव्हांखे आदत ई किन में रहणी आहे। हाणे मूंखे ॾिसी फ्रेशनेस थी यादि अचेव। विच में माई न आई हो, टे ॾींहं झाड़ू पोचो न कयो किना। तव्हांजो घर केतिरो सुठो पियो आहे न, ॾिसांव थी अची करे। हा ॾिसो न अची, मुंहिंजे घर हिकु हिकु सामान चिमकंदो अथव। हैं तॾहिं बि त ॿियनि जे घर में था मड़ो। मड़ंदा न आहियूं, हालचाल वठण ईंदा आहियूं। वरितो न, हलो हाणे दफ़ा थियो हितां। थियां थी। इहे लक्षण अथव महिमाननि सां ईअं ॻाल्हाइबो आहे, दफ़ा थियो। हा इहे ई आहिनि लक्षण। अचो मुंहिंजे घर में ॾेखारियांव थी महिमाननि जी कीअं इज़त कंदी आहियां मां। न ॾिसणो आहे तव्हांखे तव्हांजे घर खे। तव्हां ॾिसी बि न सघंदव, छा आहे तव्हांजी अखियुनि खे आदत ई न आहे न एॾो सुठो घरु ॾिसण जी। सूअरनि खे गप ई वणंदी आहे। सूअर ॿुअर न चओ, तमीज़ में ॻाल्हायो। ओ सूअर आई एम सॉरी, मां तुंहिंजी बेइज़ती करे छॾी। तव्हांजो मुंहुं थोरो थोरो सूअर वांगुरु आहे न। आऊ दिवालीअ ते त सफ़ाई कराइण जी ज़रूरत ई न पवंदी हूंदव न तव्हांखे। टे मायूं रखियूं हुयूं मां दिवालीअ ते। हा घर पोइ बि त किनो ई थो लॻेव। आयो अथव गरीब घोट तव्हांजो। गरीब न आहे मुंहिंजो घोट, पैसे वारो आहे। ॾिसण ईंदो आहे उहो। आयो उन्हनि प्लास्टिक वारे वटि, मूंखां बि पुछे भाभी 40 आनी बाल्टी कहिड़ी आहे? भाभी 40 आनी बाल्टी कहिड़ी आहे? हा फालतू ख़र्च न कंदो आहे, सेविंग्स चइबो आहे हुनखे, गरीब न चइबो आहे। हा सेविंग्स त जाम कंदो आहे न, रोज़ हिक ई शर्ट जो पाए घुमंदो आहे। नज़रूं न विझो मुंहिंजे घोट जे मथां। पंहिंजा घोट किना था लॻनि त असांजे हैंडसम घोटनि जे मथां नज़रूं थियूं विझो। हैंडसम। आंटी मिंटो, तव्हांजो दर खुलियल हुयो त मां। दर खुलियल हो त गिनती छो ॾिए? न पहिरियों मूंखे लॻो बंदि आहे, मतिलबु मां सम्झियो की लॻो हिकु चओ न, छा थो ॻाल्हाईं? ॿियनि जे घरनि में ईअं घुसी अचिबो आहे, कुल न सेखारियो अथई माउ पीउ? आंटी गिनती वॾाई न मां। दर ताईं पहुतासीं असां, घुसी आयो न अंदरि। करेक्ट। आंटी तव्हां ॿई विरोध थियूं, आवाज़ असांजे घर ताईं थी अचे। हा पोइ घर शिफ्ट कर तूं, छॾ इहो शहर। छू छू हट हट। आंटी तव्हां ॿई विड़ो, बिंदास विड़ो, हिक ॿिए खे मारियो, बिंदास मारियो, सिर्फ़ु आवाज़ घटि करे कयो न, छा आहे असांखे डिस्टर्ब थो थिए। तोखां पुछी विढ़ंदासीं या टीवी ॾिसण आयो या आवाज़ घटि करण आयो? अहिड़ी चपाट हणणी में न इहो आवाज़ बि घर ताईं वेंदी। आंटी मां चयोमांव, तव्हां न ॿुधव।
हाणे मां कंप्लेन कंदुमि। तूं छा कंप्लेन कंदे रे? मां थी के तुंहिंजी पढ़ाइनि माइन जे घरनि में घुसे थो दिजां। हाँ, मां भी भाभी सां गॾु आहियां। पाण न्यू ईयर ते ढह ढह करे गाना पिया लायो, मुंहिंजो सॼो घर पियो लुॾे, मां आई मां आहियां तव्हांखे चवण। हलाइनि त था भाभी, गॾु ॻाइनि बि था। चंडा मुआ चंडा, सत्यानाश थियनि। पासे में सीनियर सिटीज़न था रहनि, वैल्यू कयो थोड़ी। चंडा मुआ चंडा, वायात नॉनसेंस। आयो कीअं चवण? ए गाड़ियूं ॾियण आयो, खाइण आयो हुयो? सुभाणे ई घर छॾे हली वेंदो भाभी। न बॾियो त मां ॿधाईंदीमांसि। चांहि पीओ था या रखायां? रखो, एॾी देरि बीठा आहियूं त हाणे पीऊं। हा, उहो ई बीठा आहियूं एॾी देरि। बिस्किट अथव या क्रीम वारो?